अला ही तरीक़ो तव्हां चए वॾे कम जो अथव। जॾहिं मां हे दोस्त खे या पंहिंजे ॿार खे मोबाइल ॾींदो आहियां त पोइ हे तरीक़ो करे छॾींदो आहियां जीअं हो जेकी मां हुनखे एप्लीकेशन हलाए थो ॾियां न सिर्फ़ु उनजे अंदरि रहे, ॿाहिरि ॿी का शइ न ॾिसी सघे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा एप्लीकेशन हलाईंदो जेकी शइ तव्हां हुनखे खोले ॾींदव। काफ़ी आसान अथव। ॾिसो जॾहिं तव्हां मोबाइल जी सेटिंग्स में वेंदा आहियो न, मोबाइल सेटिंग जे अंदरि हीअ सेटिंग्स मौजूदु आहे। अगरि तव्हां वटि इहा सेटिंग्स न अचे तव्हांजे लाइ मां कॉन्ट्स बॉक्स में जेको आहे न हिकु लिंक ॾिनी आहे पंहिंजे व्हाट्सअप चैनल जी। सो उनजे अंदरि बि तव्हांजे मोबाइल जो अलॻि हर कंहिंजी मोबाइल जी अलॻि अलॻि सेटिंग हूंदी आहे। सो उनजो मां जेको आहे तरीक़ेकार बि उन व्हाट्सअप चैनल जे अंदरि रखियो आहे। तव्हां उनखे जॉइन करे ॾिसी सघो था। हीअ तव्हां पंहिंजे सेटिंग्स में वेंदा, सेटिंग्स ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिते ॾेखारिबो सिक्योरिटी एंड प्राइवेसी वारो ऑप्शन। सिक्योरिटी एंड प्राइवेसी वारे ऑप्शन जॾहिं तव्हां क्लिक कंदा, थोरो हेड स्क्रॉल कंदा, मोर सिक्योरिटी एंड प्राइवेसी वारो ऑप्शन ॾेखारिबो, इन ते क्लिक कंदा। इन खां पोइ आख़िरि में हलिया वेंदा हिते ऐप पिन वारो ऑप्शन ॾेखारिजे थो। इन ते क्लिक करे इन खे तव्हांखे ऑन करे छॾिणो आहे। बसि इहा सेटिंग ऑन थी वई। हाणे छा थींदो आहे त जेकी ओवरव्यू वारो हेठि टियों आइकन हूंदो आहे, टे लाइनूं जिते ॾेखारे हिकु विच बटन हूंदो आहे जितां हर शइ कटिजी वेंदी आहे, हिकु वरी बेक वारो हूंदो आहे, हिकु ओवरव्यू आहे जेके टे लाइनूं वारो ऑप्शन ॾेखारिजे थो कुंड ते। इन ते क्लिक करे अव्हां जंहिं ऐप खे पिन करणु चाहियो था उनजे मथां आइकन ते क्लिक कयो। आइकन ते क्लिक करण खां पोइ पिन वारो जेको ऑप्शन ॾेखारिजे थो इन ते क्लिक कंदा। बसि उन खां पोइ अव्हांखे ॿुधाईंदी त बाबा तव्हां अनपिन कीअं करे सघो था। जीअं मूंखे ॿुधाए थी त बाबा ओवरव्यू ऐं बेक वारो जेको ऑप्शन आहे बटण आहे, इन ॿिन्ही खे मां लॉन्ग प्रेस कंदुमि देरि ताईं दॿाईंदुमि, पोइ तव्हांजी अनपिन थींदी। अनपिन थियण खां पोइ बि जॾहिं अनपिन थी वेंदी त पोइ ॿी हलाए नथो सघे जेसिताईं मां हुनखे कोड न हणां या फिंगर प्रिंट न हणां। सो हीअ काफ़ी बहितरीनु आहे। उहो सिर्फ़ु उहा ई शइ हलाए सघंदो इन तरीक़े सां जेकी अव्हां हुनखे खोले ॾींदा, ऐं ॿी तॾहिं हलाईंदो जॾहिं तव्हां हुनखे ॿीहर पंहिंजे मोबाइल खे कोड हणी करे या फिंगर प्रिंट हणी करे हुनखे खोले ॾींदा। सो उमीद तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। बाक़ी दुआ में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।